अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما آتاكم الرسول فخذوه وما نهاكم عنه فانتهوا واتقوا الله إن الله شديد العقاب صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उलमाए किराम सादाते इज़ाम ऐ मुझा प्यारा दोस्तों भाइयों अज तव्हांजे साम्हूं हिन फ़कीर जी गुफ्तगू जो मौजू है अरमग़ाने मुस्तफ़ा। अरमग़ान जी माना है तोहफो, सूखड़ी, हदियो, निशानी के प्यार मां का शेशियण के काशे अता करण इनके छा सरगुआ अरमग़ान अरमग़ाने मुस्तफ़ा यानी मुस्तफ़ा करीम जूं असा के ॾिनल सूखड़ी टे पारी खां पोइ मां सोचियो त हिदायताबाद में रात महफिल थींदी जमात थींदी मां कहिड़े मौज़ू ते फ़कीरनि खे छा ॿुधायां सॼो महीनो मिलाद बयान कयो मूंखे ज़हन में इहो लफ़्ज़ आयो अरमग़ान ऐं पोइ ओॾी महिल ई मूं कंप्यूटर खोलियो ऐं लिखणु शुरू कयो इन मौज़ूअ ते मूं किताब सॼो लिखियो टे तारीख़ खां वठी फ़कीराणनि में मजलिस बि हुई पोइ जेको बि टाइम मिलियो मूं पंहिंजे हिकिड़ो नंढड़ो तालिब इल्म आहियां उन थोरो मुतालिम थोरो मूं वटि इल्म आहे ॻणींदो वियुसि तक़रीबन 100 सूखड़ियूं मूंखे मिलियूं जेके मदीने वारो असांखे किताब तरतीब ॾेई मुसव्वदो तैयार करे छॾियो अॼु टे पारी खां पोइ हीअं अला कंदो जल्दी छपिजी पवंदी सोनो नबी लजदार नबी कुर्बदार नबी गमख्वार नबी असां वटि आयो
साला ज़ाहिरी जिंदगी मुबारक 40 साल ऐलान नबूवत फरमायो हूं जमते ही नबी हो गया पर आदमी नकल क्यों साईं नबी हो गया सुभान अल्लाह पर ज़ुहूर नबूवत ऐलान नबूवत 40 साल 13 साल मक्के में 10 साल मदीने में 23 साल नबवी जिंदगी में उम्मत के ला तादाद सूखियों सुभान अल्लाह तोहफा दिलो हदिया दिलो सुभान अल्लाह अनमोल सूखियों खुदा जाने मदीने वारो जेके असन के सुखड़ियों दई वियो है न पंजो सिर जिंद जान माल कुर्बान कयूं पर मुस्तफा जो सुखड़ियों अन्या महान जी कुछ सुखड़ियों जेतियूं बयान करे सकिस 100 जी लिस्ट ते ठाए आयो आया कदुर वारा कम थिया खुट्टा खरीदा हीरे लाल जी हीरे लाल जवाहर जी के साल कलहन साल जे लोह कुटन लोहार तन के केड़ो कदर सोने हर के कदर कोने ही नबी जेको आयो अल्लाह जी जात वटा मदीने वाले साईं अल्लाह जो हबीब रब असा के दिनो सुभान अल्लाह ए वो नबी जने असन वट आयो त असहाबन के जेको दिन नहीं सो नहीं पर अज 1500 साल पूरा थिया है न असा के जेके सुखड़ियों कयूं वियो मां त जिंद गोरे छे छा तमाम अरमगाने मुस्तफा के बारे में बुधण चाहिंदो ये जेके सुखड़ियों सोनो नबी असा के दई वियो इन्हें सुखड़ियों जो बयान ते बुधो अल्लाह कंदो त वरी इन्हन सुखड़ियों के सीने में सांधीदा सी इंशाअल्लाह ये लाल जवाहर हीरा मोती लोह कुटन लोहार उन्हनि वांगुरु न थींदासीं कदर जर जरगर बदानत कदर जोहर जोहरी सोन जो कदर सोनार के हीरन जो कदर जोहरी के कदरे गुल बुलबुल बदान कदरे दुलदुल शाह अली गुल जो कदर बुलबुल के हुदो दुलदुल जो कदर अली के मदीने वाले जे सुखड़े जो कदर वरी इश्क वाला मोहब्बत वाला आशिकाने मुस्तफा मदीने वाले साईं सा सिक प्यार बरीत रखण वाला उन्हनि के लजपाल नबी जे सुखड़े जो कदर हाणे हिया पंजो बेग बंद होंदी तो उनमें काशे कोन पहुंची पंजे ज़हन वारियूं बेगूं खोलियो तमामु सुखड़ियूं विझां जे बंद होंदी तो पोइ या बंदी खयूं वेंदा टिपो जे हूंदो हुजे विझो पाणीअ में सॼो ॾींहुं टुबियूं ॾियारियोसि पर पाणी जो फुड़ो न पियो सिधो कयो टिपो त हुन में कुझु पवे
जी मदीने वाले मीर जो सुखियो सोने नबी जो उम्मत के निन्न सुखियो केड़ियों इमाम तिरमिज़ी रिवायत दिया मजम औसत में मजम कबीर में इमाम तबरानी भी रिवायत दिया साहिब मिशकात भी रिवायत दिया हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी को रिवायत करें हज्जतुल वदा के मौके पे अरफे वाले भी वो आखिरी हज जो तुझे आका हज्जतुल वदा सोना हबीब पंजी कसवा दाची पे सवार हुआ सवा लख साहबन जो मजमू मां तो नौकर आया मदीने वाले जे दर जे नौकरन जो नौकर उन्हन जो नौकर सातो हर के जो अखियूं मुडे इन कन्न मुतवज्जे अंत दिल पर सैयद सुखड़ी केड़ी नी उन्हें सवा लख आशिक जेके रूबरू वजह मुस्तफा के प्यारे सन उन्हन जे तलब तड़प इश्क शौक इश्तियाक जो आलम मुझे ला कुर्सी टेबल रखी है ना मथे दी दिल बसई में तसा मुसो सुबुह मदीने वालो साईं पंजी कसवा दाची ते सवाल कुर्बान वंजे उन्हें कसवा दाची वक्त वारी हुई वो दाची ते का मुझे पुनर जी सवारी थी सोना हबीब ने कसवा से सवार थी जैसी ते आका सवार होगा लिडी न लाई पेशाब निकली वो नाची सुजान हुई तो मुझे पुठी ते पाक नबी सवार बीदा चीज के जुमल में सबीदा वो सरकार दी स्वामी जिनी मला सोने नबी दुनिया का रेलत फरमाई वो नाची मदीने के घिटन में रोड़ सैयदा खातून अतर आवाज सुना तो मुझे बाबा से नाचती रहे बच्चा हसन बच्चा हुसैन वही दिसो मुझे बाबा की नाची छुपी रहे नाची के वठी आया खातून अतर उन्हें गिची में पंजो दस्ते करम रखियो अखियां मालूम करवा साथी न पसा से जे हुई में ये थूड़ियो हारे कहीं जे बनी अंदर ओरियो जबे मुके दोस्त मामिया की न रया लधूं या जू की न सबा के जानवरन खे भी मुझे लजपाल नबी जी सुञाण हुई काश ते वो जरूर सुञाण जो असांजे दिलनि में बस कलमो तो पढ़ूं था मुसलमान मां जे पेटो ही जावासी कन में बांग आई खबर पई नालो मुसलमानन वारो रखजी वियो थी मुसलमान
रसूल व मारिफत रसूल व मोहब्बत रसूल वो इश्क इलाही असले सीने मुझे आका हज्जतुल वदा जो मंजर आ 1.25 लाख सहाबा सामो मुश्ताक नजरुन सा ॾिसण पिया ऐं मुझे आका या चप मुबारक चुरिया ऐं जेॾी महिल सरकार ॻाल्हाईंदा हुया न इएं लॻंदो ॼणो काइनात ख़ामोश थी वई आहे त ॿिन्ही जहान जो सरदार हाणे छा थो ॻाल्हाए हुजूर जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुया उनमें मिठास लज़्ज़त हुजूर जे गुफ़्तार जो मज़ो एॾो हूंदो हो जो आशिक़नि खे खाधा पीता भूखूं उञूं विसरी वेंदियूं मुस्तफ़ा जी मिठी गुफ़्तार ॿुधंदा बुखा राइजी वेंदा उञारा सेराब जॾहिं तो बोली चपन के चोली जॾहिं तो बोली चपन के चोली खंडरूं माखियूं मखण तो गोली अखर अखर आए मोती माणिक ये तके जो वो जान जाना वो शाहे शाह वो जान जाना वो शाहे शाह जगने में तो जो हसीन चेहरो लाल लपड़ा हसीन चेहरो लाल लपड़ा ये आका जी गुफ्तार सारी कायनात में कंहिंजी गुफ्तगू एडी फसीह बलीग लजीज मिठास वाली न हुई जड़ी मदीने वाले की जड़ी मतलब कसवादा चीजें सोना हबीब जलवा कर हुआ 1.25 लाख सहाबा जो नज़रूं मुझे आका जे रुखे ज़ेबा ते जमियल हुई फरमायो या अय्युहन नास ए इंसानो इन्नी तरक्त फीकुम मा इन अखज़्तुम बिही लन तदिल्लू ए इंसानो ए सहाबियो ए उम्मतियो ए कलमे पढ़ण वारो अवांखे बस सुखड़ियूं नहीं थो वञा बार मगान बार मगान छो त ईंदड़ साल हूंदो मैदान अरफात हूंदो मिन्ना मुस्तल्फो साको हूंदो पर मां मुहम्मद तमाम मौजूद न ॿुधो पंहिंजे पोयों तव्हांखे ॿार मकान ॾियूं थो वञा ॿ सूखड़ियूं ॾियूं थो वञा जे इन्हनि ॿिन्ही खे चंबड़ी पवंदो तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदा ॻाल्हि दंग जेकॾहिं मां 500 मकान बयान कयां 500 जी जाल बसी ॿ काफ़ी आहे जेको साईं ॾेई लन त ॾिनी कॾहिं बि गुमराह न थींदा माए अखज़्तुम
जैसी तई इन्हनि ॿिन्ही खे पकड़े रखंदो मज़बूत छॾींदो जैसी तई इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल हूंदो गुमराह न थींदो मुकम्मल तवज्जो चाहिए या रसूल अल्लाह ये केड़ियों बसूखड़ियों ये केड़ा बार मकान है आका फरमायो किताबुल्लाह व इतरती अहल बैती सुभान अल्लाह हिकड़ो अल्लाह जो कुरान किताब रब जो या तो के सुखड़ी कयो तो वञा या मुझा अहल बैत मुझा बच्चा मुझो घरानो कुरान हिदायत जो रोशन किताब मुझा बच्चा मुझा अहल बैत कुरान जो तफसीर हिने कुरान कागज़न में हूंदो अहल बैत कुरान जी अमली तस्वीर हूंदा गुमराह न थींदो ते ॿिन्ही खे चंबिड़ी पवंदा छो थी उम्मत गुमराह थी जॾहिं हेॾा मज़बूत मकान मदीने वारो ॾेई वियो ऐं गारंटी ॾिनई त तव्हां गुमराह न थींदो माण्हू छो था गुमराह थियनि छो था भटकंदा वञनि कॾहिं गौर कयो अथव उलमा मशाइख पीर अॻवान गौर कयो तव्हांजा मुरीद छो था बिगड़ंदा वञनि तव्हांजी जमात छो था बदमज़हब ते हलिया वञनि किथे इएं त न आहे त तव्हां जेके हुज़ूर ॿ शयूं चयूं हुयूं तव्हां ख़ुदि उन्हनि खे छॾे ॾिनो आहे हिकिड़ो अॻवान थो चवे त अहल बैत गुमराह थी सघनि था के ॿिए जो नालो वरिती उहे गुमराह नथा थी सघनि अहल बैत गुमराह थी सघनि था मदीने वारो मीर चवे थो त मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान हिदायत खपे त ॿई हथ इन्हनि जी दामन में मज़बूत सुभान अल्लाह अज उम्मत नबी जे बच्चन का परे थी वई आहे नबी जे घराणे का परे थी वई आहे अज आले रसूल में नुक्तचीनियूं करण वारा ऐब बोलण वारा मिंबर ते वेही नबी जे बच्चन के घट वध ॻाल्हाइण वारा तव्हांखे यकीन न अचे मां तव्हांखे वीडियो थो ॾेखारियां वॾी दाढ़ी आहे वॾो पटको आहे चवे थो त अली खलीफतुल मुस्लिमीन न आहे अली अमीरुल मोमिनीन न आहे अली खलीफतुल रसूल न आहे वॾो पकड़ आहे हिकिड़े मुल्ले खे चवे थो गंदगी गिलास जो नालो वठी चए थो इहा जेका यज़ीद जी गंदगी आहे न उहा बि सैयदनि खां भली आहे यार अल्लाह करे असां ईमान सां हलूं अहिड़ो दौर बि असांखे ॾिसणो हुयो यज़ीद जा पैरोकार यज़ीद जे करे जेलनि में वञी पिया आहिनि हे दौर बि असांखे ॾिसणो हुयो मुझे नबी चिट्टो पिट्टो बुधाए छॾियो हिदायत खपे वत कुरान ऐं मुझा नबी जो घराणो छॾींदे भटकी वेंदे गुमराह थी वेंदे कुछ हथ न ईंदुई
पान के भली लकब दे, पान के भली छाप सदाई दो कर। खुदा जो कसमा हिदायत कोन मिलंदई। अब्दुल्ला बिन उबई वो वॾियूं ॾाढ़ियूं वॾा पटका मुंह बि मैदान में जंगुनि ते निकिरंदा हुया। छा उहे तो मोमिन हुया? रसूल जे पुठियां नमाज़ूं पढ़ंदा हुआ, मदीने वारे मीर जे पुठियां गॾिजी हलंदा हुया, सुबुह शाम ज़ियारत बि कंदा हुया। पर उन्हनि जे अंदर में ईमान न हुयो, छो त नबी जे अहल बैतन सां बुग़्ज़ हुयो, नबी जी ज़ात ते। मुंहिंजा दोस्तो नुक़्ता चीनियूं ऐब चीनियूं कंदा हुया, जन खे मुस्तफ़ा जी ज़ात सां मोहब्बत न आहे, मुस्तफ़ा जे घराणे सां मोहब्बत न आहे। लख कलमा पढ़ंदो रहे, लख तिलावतूं कंदो रहे, हिदायत न मिली सघंदसि। हिदायत मिलंदी उन खे जंहिंजो हिकिड़े हथ में क़ुर आहे, ॿियो हथ दामन अहले में। मदीने वाले साईं किताबुल्लाह हब्लुम ममदूदुम मिनस समाई इलल अर्ज़। कुरान शरीफ देखो ना, आसमान का लड़कल रस्सी या रुपजी, आसमान का वठी जमीन थी या लड़कल रस्सी या हिकड़ो छेड़ो अल्लाह वटा, ॿियो छेड़ो हिदायताबाद में। हर मोमिन वटि छेड़ो कोन्हे। कुरान आहे या न आहे? तव्हांजे घर में कुरान आहे? तव्हांजे मस्जिद में? तव्हांजे दिल में कुरान आहे? कहिड़ो बि गुनहगार मोमिन हुजे पर मलंद त यादि हूंदुसि। मिठा साईं फकीर हूंदो, वेठो फकीर हूंदो, प्यारो फकीर हूंदो, जॾहिं ॿिया सॼा क़ुरान पढ़ सघां कि उहो कुलिया जो काफ़िरुनि में कुलास कुरान पढ़ंदो आहे न पढ़ंदो? तव्हांजे घरनि में बि आहे? या अल्लाह जी लड़का या रस्सी अल्लाह वटा, ॿियो छेड़ो नबी जा अहल बैत, नबी जो घराणो। अल्लाह जो शुक्र आहे असीं सुन्नी आहियूं, नेश पे सुन्नी, हनफी बि। असीं आशिक़े रसूल भी आहियूं, आशिक़े अहले बैत भी आहियूं, आशिक़े कुरान भी आहियूं, ऐं इश्क़े इलाही बि सीने में रखण। नबी जे घराणे सां असांजी मोहब्बत आहे। असांजो अक़ीदो उहो ई अक़ीदो आहे जेको जमी अहले सुन्नत जो आहे। अफ़्ज़लुल बशर बादल अंबिया अबू बकर सिद्दीक़। नबियन का बाद में हिन सारी उम्मत में अफ़ज़ल अबू बकर सिद्दीक़ के मञंदा आहियूं, पोइ हज़रत उमर के मञंदा आहियूं, पोइ हज़रत उस्मान के, पोइ हज़रत अली के। जीअं ख़िलाफ़त जी तरतीब आहे, तीअं फ़ज़ीलत जी तरतीब मञंदा आहियूं। अलीअ सां प्यार असांजी दिलि आहे। अबू बकर असांजो मुर्शिद आहे, नचबंदी आहियूं। अबू बकर असांजो मुर्शिद आहे, उन सां असांजो प्यार आहे। हीअं बरसता हुजनि हिकिड़े रस्ते ते सॼो जहान पियो वञे, भली भलारा आबिद ज़ाहिद पिया वञनि, ॿिए रस्ते ते हली सही पियो वञे। खुदा जो कसम, मां उहो रस्तो वठंदुसि जेको मौला हली वियो। असांजो रस्तो अली वारो, असांखे प्यार अलीअ सां आहे। जीअं अबू बकर प्यारो आहे, उमर प्यारो आहे, उस्मान प्यारो आहे, ये मौला अली असांखे प्यारो आहे।
असल कटड़ू दही हुआ ना जो गाली के ना तुम्हें छाकाला तमाम ये बई सुखियूं मदीने वाले साईं जी जो असां जो सिलसिलो जेको आहे नक्शबंदी अल्लाह जो शुक्र आहे मां नक्शबंदी आहियां कातरी सिलसिले जी मूंखे मुतलिक इजाज़त आहे नक्शबंदी सिलसिले जी असां जो नक्शबंदी सिलसिले में असां जो मुर्शिद इमाम जाफर सादिक नक्शबंदी जो सिलसिलो आहे न हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी का वो नक्शबंद बुखारी सैयद है सुभान अल्लाह अली जी आगा सुभान अल्लाह जो मुर्शिद नक्शबंदी पे सैयद है हज़रत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी जो मुर्शिद है सैयद अमीर गुलाम सैयद है असां वटि जेको सिलसिलो आहे वो सैयदन वारो असां हनफी आहियूं न इमाम अबू हनीफे जा पैरोकार अबू हनीफे जो मुर्शिद इमाम जाफर सादिक सुभान अल्लाह जे फिके हनफी जा पैरोकार आहियूं न सो अलीअ जो फैज़ान अली जे बच्चन जो फैज़ान अलीअ जे औलाद जो फैज़ान ये कादरी सिलसिलो न्यालियों मुझो सोनो सैयदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैन सैयद सुभान अल्लाह अपे जे पारा हसन अम्मा जे पारा बस यो तरीको न छड़जो फकीरो यो तरीको न छड़जो किते कुरान दी मोहब्बत भी आए थे मौला अली जी को मोहब्बत आ नबी के बच्चन की जो मोहब्बत सुभान अल्लाह अल्लाह साउन फतवारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयो पंजतन सा जो सुभान अल्लाह साउन फतवारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयो पंजतन सा जो प्यार अल्लाह जो हिकवा माबूद हो बरहकवा हिक रब के पूजन वारा रब के पूजन वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयो पंजतन सा जो प्यार खवतिया प्यारो महबूब मदीने वारो सिरसा खवतिया प्यारो महबूब मदीने वारो रब उनके दिनो इख्तियारा इख्तियारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयो पंजतन सा जो रखू चैन यारन सा चाहत असहाब सा उल्फत हर असाब बशमूल हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह सुभान अल्लाह हर असहाबी सा जो हर असहाबी सा रखू चैन यारन सा चाहत असहाबन सा उल्फत मीलाद मनाए ओ मीलाद मनाए वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आयो पंजतन सा जो मुर्शिद गौसुल आज़म
जो कदम वलियन का सुभान अल्लाह जो कदम वलियन सुभान अल्लाह असा यारी मनाए नवारा असा यारी मनाए नवारा यारी मनाए वाला ना यारी मलाई दायो यारी मनाए सयारी लगाए नवारा मदनीय जी मोहब्बत वारा असा सच्चा सुनी आयो जेको बलियन जो आबेरी वो खाक मिट्टी दी थे कयो उनके खुदा बंद ख्वारा कयो उनके खुदा बंद ख्वारा असा मदनीय जी मोहब्बत वारा असा सच्चा सुनी आयो पंजतन लेकिन पंजतन सा प्यारा वो तुम शायद आसमान वारा जमीन वारा मलाइको तमा सब शायद जो ये सारी जमात कुरान सा मोहब्बत रखने वाली मालिक तू गवाह हुज मदीने वाला तू शायद हुज असा पंजतन से चैन यार निशानी प्यारा बस गवाही लिखी गई इंशाअल्लाह अज तवा जेकी आया हो ना इन जलसे में ही अजो की रात तवा जी अजो की गवाही क़यामत में करनी तवा सभिनी जेकियूं कसम सां कुरान जो कसम रब की जात जो कसम खणी मां ऐलान तो कयो तो मुझे मदीने वाले जे घराने से प्यार तव्हां सब सोचा शायद थियो तव्हां ऐलान कयो तो मां वरी तव्हां जो शायद ज़ुबान सां चवे नबी जे घराने से नबी जे हरमी सहाबन सां बसायो सब एक बे का शायद है एक बे का शायद है इंशाअल्लाह कई जेतरी जमात आई है ना इन का वधी का मलाइक बैठा है इन जलसे में के गालियों करण जो न पहुंचियो ने पर तवा का वधी के जिन्नन की जमात तो मातली का कानपुर का वठी है का वठी सब जिन्नन में अरे ये शायद ये मदीने वाले साईं कई सुखड़ियों इंशाअल्लाह ताला जैसे सिरिया में साहब आए कुरान सा सीनो सीने सा कुरान ऐं नबी जे बचन सा जेको नबी जे घराणे जो ना है असांजो उहो ना आहे भुलिजी न पाओ भटकी न वञो बस नबी जे घराणे सां प्यार हिकड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां ताकि गाल अन्या वधीक चिट्टी समझ में फरमायो ये हदीस मुस्नदुल बज़ार में माजम औसत में माजम सगीर में मुस्तदरक हाकिम में हिदायतुल औलिया में मुस्नद शहाब क़साई में मजमू ज़वाइद में सुबुल हुदा व रशाद में सभी सुन्नी किताबन लिखियो मसलो अहल बैती
मसल सफीनत नूह मन रकिब फीहा नजा वमन तखल्लफ अन्हा गफ। आका फरमाते मुझे अहल बैत जो मिसाल नूह जी बेड़ी वांगुरु जेको नूह जी बेड़ी में चढ़ियो नजा बची वियो छोटकारो माने वियो वमन तखल्लफ अन्हा गरिक जेको इन बेड़ी खां पोइते रहिजी वियो बुॾी वियो भली नूह जो पुटु छो न नूह जो पुटु छो न हुजे बेड़ी खां रहिजी वियो चओ बुॾी वियो साईं फरमाईंदा मुंहिंजा बच्चा मुंहिंजो घराणो मुंहिंजो हाल पे नूह जी बेड़ी। यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो सफ़ा ध्यानु मुड़े कयो माखी थी न माखी जेका चकबी आई आहे न वो मखा मखा लश्कर जो कॾहिं कॾहिं उॾामंदो आहे उॾामंदे ॾिठो अथव इन माखीअ जे जेको लश्कर हूंदो आहे न इन में हिकिड़ो वॾो मखो हूंदो आहे ॾिठो अथव इन के सरबो यासूब चा ये आइन सीन वाबे यासूब ये सभई जेकी मखन जो लश्कर हूंदो आहे न वो 100 इन 200 इन केतिरा आहिनि इन्हनि सभिनी जो अॻुवाण जेको हूंदो आहे इहो यासूब मखो जाते इहो वेंदो इहो थण हुन जो पुठियां वॾो मखो जे वञी वण ते वेंदो दाड़ी वण जे चपल ते वेंदो दाड़ी चपल जेके टारी ते वेंदो दाड़ी टारी ते इहे सभु पैरोकार आहिनि मुती आहिनि आर्डर में आहिनि बल्कि इन्हनि सभिनी जो प्यार आहे इन मथे कंहिंसां यासूब मदीने वारो साईं तो फरमाए तो मुंहिंजी उम्मत में जेतिरा बि मोमिन आहिनि उन्हनि जो यासूब अली आहे जाते अली नींदो ताते मोमिन जाते अली ताते मोमिन वलमाल यासूबुल मुनाफिकीन मुनाफिकन जो बि मखो माल माल जन्नत में ईंदे जहन्नम में जिते ॿ पैसे जो फ़ाइदो जिते हुजे माल दौलत पैसो लालच मुनाफिक ओॾे वेंदो मुनाफिक जो इहो अॻुवाण यासूब आहे माल ऐं मोमिन जो यासूब आहे अली जी जी वरी अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीन में हसीन
सआदत इमामुल मशरिकैन इमामुल मशरिकैन इमामुल मगरिबैन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला इमामुल मुत्तकीन अमीरुल मोमिनीन अली मौला अली मौला अली मौला साईं फरमाया रात तवक्कुल फलयुहिब आल बैती जको तवक्कल चाहे तो मुझे अहल बैत से मोहब्बत रखे मन अराद अन यंजु मिन अज़ाबिल क़ब्र फलयुहिब आल बैती कब्र के अज़ाब का बचन जो चाहे मुझे बचन से मोहब्बत रखे मन अराद अल हिकमत फलयुहिब आल बैती हिकमत दानाई तो चाहे नबी दे बचन से मोहब्बत रखे मन अराद दुखूल जन्नत बगैर हिसाब फलयुहिब आल बैती जन्नत में बिना बिछा दे बिछा जी के किते पूरा बोला देखो बिना पूछा जे जन्नत में वञण चाहे मुझे आन पैर सां मोहब्बत रखे मदीने वारो वीर फरमाए मुस्तफा जो कसम मदीने वाली कसम कयो फवल्लाहि मा अहब्बहु अहदुन इल्ला रबिया फी दुनिया व फिल आखिरह अल्लाह जो कसम मोहम्मद के जेको मुझे अहल बैत सां मोहब्बत रखंदो दुनिया में कामयाब आखिरत में मदीने वाले जे कसम से के एतबारा एतबारा यकीना पक्का तो नबी जे घराने सा नबी सा प्यार नबी जे बच्चन सा प्यार सुभान अल्लाह ये बस उखड़ी अल्लाह के थे सल्ला की लिस्ट मुझे क्यों क्या है अल्लाह जैसी देंगे थको टी सुखड़ी मुझे आका जी टी सुखड़ी जका उम्मत के कई विया हुआ है दिल पर नबी जा असहाबी तफसीर नज़री फतहुल बारी में इब्नुल हजर सुबुल हुदा व रशाद में सही रिवायत होने मुझे आका जो प्यार यार वफादार उम्र रातिल रबिया अन उमर बिन अल-खत्ताब रदियल्लाहु अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم اصحابي كالنجوم بأيهم اقتديتم मुझा हड़ई साहबी सितार नाम जो लगंदो है मुझा साहबी सितारन में से ऐं मुझो साहबी जिते वियो वफात कई उन्हें इलाके वारन जो सरदार थी क़यामत जे ॾियारे मुझो कोटड़ी हैदराबाद विरायो कोने हैदराबाद में 3 साहबंदू मज़ार शेखुल इस्लाम
हजरत सैयद मोहम्मद मुराद सेवानी रहमतुल्लाह अलैह किताब दफीनतुल मतालिब में रिवायत लिया जमो जमावे में के हवाले से त मदीने वाले साईं खत लिखियो सिंध वारन के हैदराबाद वारन के खत लिखे पंज सहाबी हैदराबाद वीरों को बजना वापस मोटिया 3 जना इते फासलम कसीर मिन नास घणा मानू हुजूर जे दौर में मुसलमान सुभान अल्लाह जिंदगी बापुल इस्लाम दा जो हां वो जेडी मले हैदराबाद कोटड़ी वाला क़यामत में जो इसरा सूरत सुकी हो ना ही जो उछला न कबर में जा ताकि वो ये 3 असाबी हुंदा कुछ भी जमात कोटड़ी वाला हैदराबाद वाला हटड़ी वाला इनके मातली तई सुभान अल्लाह सुभान अल्लाह टंडाई कंडाई लंडाई टंडा सुभान अल्लाह हे मदीने वाले वीर वीर के असाबी हुए जिनके दिल पर नबी बढ़ाई सिखाई मुस्तफा के मदरसे का शागिर्द मोहम्मद मीर को कुरान पढ़ियो मुस्तफा के हथ दे ग्रेत कयो मदीने वाले के रूपर डिठम हुजूर जे मुसले ते बिठाए ने ए पुछो असाबी तो जे कुटी इन मिठे मोहम्मद मीर ते हितों मुरीद वजन था ओ पीर से रोजे घड़ी की दरगाह ते किंगरी चली अब काडे तो नी के मुर्शिद जे आस्थाने दो तो ना उते वनी नमाज सुभान अल्लाह चलो पुठी है ना इमाम देखो देखो तो जो दरगाह जो इमाम तो शेखुल हदीस वो पढ़ाई दो नमाज सुभान अल्लाह को साईं मौलाना सद्दाम हुसैन जो रोमा वना तो कंडियारे में बजे मुर्शिद के आस्थान को फकीर जो मातली शरीफ का पर जे मुर्शिद जे पुठिया नमाज तो पढ़ो मानो के पिता ताज जुम्मा में मुर्शिद पुठियों पढ़ाया नहीं ना मजा आया मुर्शिद दीदार कितो से जुम्मा पढ़ा से खुतबा सुना ने मुर्शिद की ज़ियारत की गई जब ईदा थी गया सुभान अल्लाह बोलायो ना ईदो से हुनन जुन को नबी जो इमाम अगे बिठो ऐ कुछ वसा भी नियत करे हां सुभान अल्लाह साहबन के तो घटवत गलाई छा मिलो सही छा मिलंदी ओ नशे खोरम वाला छाते मगज थियो खराब थई साहबन के गायूं दी ते केड़ो सवाब भई नशे खोरम वाली छाते मगज थियो खराब थई साहबन के गायूं दी के मदीने वञण नसीब न थियो हमेशा हुजूर जे रोज़े कहूं तो हिजाब थई सासन के गायूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई नशे खोरम वाली छाते मगज़ थियो खराब थई ओ नबी कदे सोहर सां जॾहिं नाहक नियत मती थई जुमो जमायत नसीब नाहे ओ टंगुन
बस कल जी वापस तो मोकलिया आज कलाम निकला अरमगाने मुस्तफा असहाबी हर असहाबी मोहम्मद जी सुखड़ी हर असहाबी मदीने वाले साईं जी ला यस्तरी मिनकुम मन अनफका मिन क़ब्ल अल-फ़त्ह व क़ातल उलाइका आज़म दरजतन मिन अल्लज़ीना अनफ़क़ू मिन बाद व क़ातलू व कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना बराबर नथा थी सघो उन्हनि माण्हुनि सां दर्जे में उहे वॾा आहिनि जन फतह खां अॻ में कलमो पियो फतह मक्का खां पोइ बि मुस्लमान थिया बराबर उहे बि भला न था पर जेके अॻु मुस्लमान थिया पोयां उन्हनि पहुची न सघंदा पर रब तो ऐलान करे वकुल्लन वअदल्लाहुल हुस्ना नबी जे हड़नी सहाबन सां मुंहिंजो जन्नत जो वाइदो हड़नी सां हर सहाबी नबी छो उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान जे दिलुनि में रब ईमान लिखी करे अॼुकल्ह जीअं हे खाता अॻे हूंदा तपेदारनि जे हथ में पोइ हुननि हिनसे 400 रुपया 4000 रुपया खातो हुनजो ठाही हुन वरी 5 ॾिनसि वरी खातो हुनजो मटाए छॾी जो हथ कलम हुनजे तपेदारनि जे हथ में हूंदो त हो पियो चए वाह चइनि यारनि खे ॾिसजे जे 5 तन जी लत गरी थी वई अॻे इहे तपेदारनि जे हथ में हूंदा न हाणे निज़ाम थी वियो आहे कंप्यूटर हितां फीड कंदा इस्लामाबाद में बसि हाणे बदिली नथी कुरान तो फरमाए त इहे जेके असहाबी आहिनि इन्हनि जो ईमान अर्शे मौला वटि रब जे कंप्यूटर में फीड थी वियो सुभान अल्लाह कतब लिखी छॾी फी कुलूबिहिमुल ईमान उन्हनि जे अंदर में दिलि में रब ईमान लिखी पाण वटि रजिस्टर करे छॾियो वअय्यदहुम बिरूहिन मिन्हु रब पंहिंजे रूह जे ज़रिए इन्हनि जी मदद कई आहे अल्लाह जो रूहुल्लाह या वरी रूहुल अमीन जिब्रील उन्हनि जे ज़रिए अल्लाह असहाब जी मदद कई सुभान अल्लाह तुंहिंजी मदद में त सॉरी ज़ाल बि कोन ईंदी क्यों टाइम अचे न इहा ईंदो थी फरियाद जंहिंजे मदद में जिब्रील ॾेई अचे तोखे कहिड़ो हक़ आहे उन जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो हाँ पोइ इहो हर असाबी चोर मकाने मुस्तफा हर असाबी सां प्यार आहे सुभान अल्लाह ला तमस्सुन नार मुस्लिम अर्रामी मदीने वालों साईं फरमाए जे मुसलमान मोहम्मद के ॾिठो उनखे दोज़ख जी बार न साड़ींदी जिन खे मुस्तफा जो दीदार थी वियो न इनके जन्म जी बार न साड़ींदी सीधा भाइयों को ये
सूखड़ी मदीने वाले साईं जी सूखड़ियों ताके वण थियूं के वण थियूं बाकी हिकड़ी गाल ॿुधो हिकड़ी गाल समझो असाबन जा पाण में मुनाकिशा थिया असाबन जा पाण में मुशाजरात थिया उन जे बारे में असां के ॻाल्हाइण जो हक़ न असां के ॻाल्हाइण जो हक़ छो त क़ुरान जॾहिं बीठो आहे त क़ुरान अल्लाह जो कलाम है अल्लाह के तो खबर हुई ना साहबन जे विच में छा थींदो पर इने जे बावजूद क़ुरान में रब लिखी छॾियो त हड़ई मुंहिंजे नबी जे हड़नी साहब सां मुंहिंजो वाइदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जैसा अल्लाह वाइदो जन्नत जो करे ऐं तूं असां केर थींदा आहियूं ॻाल्हायो मुझे तवज्जो कयो हजरत मूसा अल्लाह जो नबी है हजरत मूसा अल्लाह जो नबी है हजरत हारून अल्लाह जो नबी है बई पैगंबर बई अल्लाह जा नबी है हजरत मूसा के रब घुरायो तो कोई तूर ते हलिया तौरात जी हजरत मूसा जो तूर से ना जबल थे फरमाते 3 ॾींहं रहणो अथई ते 3 ॾींहं रोज़ा रोज़ा रखी 3 ॾींहं पूरा थिया महीनो फरमाते अञा 40 ॾींहं चिल्लो पूरो कर वरी 40 ॾींहं ॿिया पूरा 40 ॾींहं अलाह जी इबादत थी पोइ रब तौरात सुभान अल्लाह जॾहिं वञे पियो न मूसा खे चई न मां वञा थो अलाह वटि खबर ना है केतरा ॾींहं लगन केतरो वक्त लगे महीनो लगे 2 महीना 6 महीना जे हुक्म जो ऑर्डर जो बंदो आया जदे मोटा इन कौम जी पारत थी माण्हुनि जो ख्याल के बताई भटकी वञनि या इन्हनि खे सही रस्तो ॾेखारिजे तूं नबी आई पैगंबर आई पारत कई कौम जी कंहिंखे हज़रत हारून खे उम्र में हजरत हारून वॾो हुयो मूसा कलीमुल्लाह उम्र में न हुया कोई पैगंबर वो 40 ॾींहं खां पोइ तौरात खणी मोटियो पोइ वरी अहिड़ो कमु थियो जो सामरी नाले हिकिड़ो अटकली माण्हू हुयो चालाक माण्हू हजरत मूसा ने जो जिब्रील आयो न उन जो घोड़ो जेको हेज़ूम हुयो उन जे पेरनि जे सुंबनि जी मिट्टी खयई हिकिड़ो सोन जो कापो ठाहियो उन में उहा मिट्टी विझी ऐं करे फूक जो ॾिनई अवा उहो जेको कापो हुयो सो जहिड़ो थी रंभू कौम खे जी हे अल्लाह हे तो खुदा इन जी पूजा के हो सिर्फ पूजो कौम बिन हिस्सनि में विराइजी वई हिकड़नि चयो ते सामरी जेको ठाहियो आहे न इहो खुदा उन जे पूजा में लॻी विया हिकड़नि चयो यार हे सोन जी मूर्ति निभागे सामरी ठाही आहे इहो वरी कीअं ख़ुदा थींदो असां जो ख़ुदा उहो आहे जेको मूसा असांखे सेखारे वियो आहे हिकु अल्लाह जा पूजा जैसी हजरत मूसा मोटियो तो कौम में बधड़ा हिकड़ा अपने गापे जी पूजा पे कन हिकड़ा वरी अल्लाह जी पूजा पे हजरत मूसा जलाली पैगंबर हिय जो आयो ते ठई कौम के कावड़ चढ़ी वे हजरत हारून भारत तोखे करे वियोस नबी तू है अडवान मुर्शिद पर तू है ही कौम पुत्र जी पूजा इन गापे जी पूजा छोदी करे कावड़ में अची ओ हिते खणी वते कुरान में हजरत हारून चला ताखुज बिलियती मुजाहदा मुझी नाड़ी के न पकड़ मुझी सुहारी नजर कौम मुझी गाल मनी न मा छा कया हाणे जेकॾहिं मां इन्हनि खे वधीक ज़बरदस्ती कयां हा त हे कौम में तफ़रीक़ पइजी वञे हा फितनो पइजी वञे हा तंहिंजे करे मां फितने खे वधाइण न चाहियो मुंहिंजो मंशूर इहो हुयो त तूं विझो त मोटी पाणे अचे मूं ईंदे हाणे ॻाल्हि ॿुधो हज़रत
मूसा बला जो नबी, हजरत हारून बला जो नबी। बिनी नबियन जी थोड़ी देर जेड़ा पाण में ही जेको मामलो बुधायो मैं कुरान दे लफ्ज़ और तवा छा चोंदो तो मूसा हक ते या हारून हक ते चोंदो तो हे सही ना है, हे सही है, हे सही ना है, छा चोंदो वो नबी आ, वो पैगंबर आ, वो पैगंबर आ। बाकी उन्होंने जो मामलो आ ना उनके तव्हां के मुकर्रर कयो आ जो फैसलो कजे। तू केड़ो काम भूखा नहीं जो तू फैसलो कंदे हजरत मौला अली जो अमीर माविया जो तू केड़ो फैसले करण वालो तू केर थी नहीं विच में ॻाल्हाइण वालो। फैसलो त अल्लाह कंदो न, फैसलो त मदीने वारो पाण कंदो न। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा कोन वेठो हुजूर के इल्म कोनो, हुजूर के असांजी ख़बर हुई तो कोटड़ी में हे मानू पैदा थींदा, हिदायत में हे मानू गड थींदा, हे जलसो थींदो। मुस्तफा के इहा ख़बर हुई, इहा ख़बर कोन तो मुझे साहबन में ही थींदो। पाण वेठो ना है हयातुन नबी कोने तो ते पक्के के रखिया तो तू फैसला करन शुरू तो करी। जन साहब जी पाण में उशाजरा जी गाल थे ऐं जेको न घट वध ॻाल्हाए मदीने वारे साईं खे ख़बर हुई त हेड़ा पैदा थींदा। पाण फरमाए जेको मुंहिंजे साहब जहिड़ा घट वध ॻाल्हाए उन्हनि खे हीअं चवंदा कयो अल्लाह तव्हांजे शर जे मथां रब जी लानत, तव्हांजे शर जे मथां अल्लाह जी लानत। बस उन्हनि जे ॻाल्हियुनि में न ईंदा कयो, पंहिंजो ईमान महफ़ूज़ कयो, पंहिंजो अक़ीदो महफ़ूज़ कयो। चओ त हर असहाबी हर मकाने मुस्तफा है, असांजो हर असहाबी टिन सूखड़ियुनि जो बयान थियो। हलजे मुस्तफा जी सूखड़ियुनि जी ॻाल्हि आहे, हर मकाने मुस्तफा। मदीने वारे साईं जे उम्मत के ॾिनल सूखड़ियुनि मछा अल्लाह जा वली, अल्लाह जा वली। अल्लाह इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार बेशक के अल्लाह जा वली है न उनके खौफ आनो दुखारा आमनू वकानू यत्तकून। जन ईमान आंदो जेके मुत्तकीन परहेज़गार हैं ये अल्लाह जा दोस्त हैं। इन्हनि खे फैज़ ॾिनो आहे मदीने वारे, हर वलीअ खे फैज़ ॾिनो आहे मदीने वारे। मूंखे तवज्जो कजो, जेको बि वली आहे इन जे अंतर में विलायत हिकिड़ी शम्मा हिकिड़ी शम्मा करे जीअं साहबज़ादे तव्हांखे मिसाल ॾिनो लठ वारो, असांजी जी लठ लठ सां लॻी रोशनी थी वई। हे जेके वली आहिनि न इन्हनि वलीअनि जे हर वली जे अंदर में हिकिड़ो राज़ विलायत जो, इहो राज़ ईंदो आहे मदीने शरीफ़ में। किथों ईंदो आहे, किथों ईंदो आहे? हज़रत ख़ालिद बिन वलीद मूंखे लॻे तव्हांखे मां थकाए वेठो अॼो को जलसो साईं मौलाना सद्दाम हुसैन 74 जलसो हींअर कयां चिल्ले में हज़रत मूसा मूं पाण ते चिल्लो रखियो आहे 40 ॾींहं जलसन में गुज़ारींदुसि। हलियो ईंदो सां मदीने चौकी लॻंदा समझो था। सो मूंखे चिल्लो पंहिंजो पूरो करणो आहे।
मां हींअर थी फ्रेश आहियां 74 जलसा करे ही तव्हांजे साम्हूं वेठो आहियां मुंहिंजे ख़्याल में अॼु 35 ॾींहं पूरा थिया आहिनि ही राति 36 ॾींहं जी आहे अञा बि 6 ॾींहं आहिनि मुंहिंजे चीटी तो तव्हांखे बि जस हुजे हिते जलसो हुते जलसो सभु फरी फरी अचो था कल्ह हिते राणी बाग में फरी राति वरी होॾो किरण सोलंगी में मूं चयो त अॼु कोन ईंदा पर माशाअल्लाह नंढड़ी अरमान तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं तव्हांजी मोहबत खे मुंहिंजो सलाम अलाह करो मोहबतूं क़ाइम हूंदियूं बस हाणे मूंसां साथ ॾियो त मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां खणनि खपनि खां तव्हांजी जान छॾाई इहा ॻाल्हि मुंहिंजी ध्यान सां ॿुधी अवाम तोड़े ख़बास सभिनी खे मां त जेको अलाह जो वली आहे उन जे अंदर में हिकिड़ो राज़ हूंदो आहे ऐं उहो राज़ मदीने जी शइ हूंदी आहे जेका इन वलीअ जे सीने में जेके माण्हू में कशिश थींदी आहे माण्हू ईंदा मोहबत रखंदा वरी वरी वेंदा ॾिसण जे लाइ मुश्ताक मिलण जे लाइ मुश्ताक इहो उन माण्हू जो कमाल न हूंदो आहे उन जे अंदर में मुहम्मद जी अमानत हूंदी आहे जंहिंजे करे माण्हू खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला जी ॻाल्हि में कई जंग हले पई साईं जेतिरियूं बि ज़िंदगी में जंगूं कयई कॾहिं बि नाकाम न थी शिकस्त न मिली जिते वेंदो फतह याद कई हिकिड़ी जंग हले पई जंग हलंदे टोपी किरी पियसि मथे में जेका टोपी पातल हज़रत ख़ालिद बिन वलीद जी किरी पई परेशान थी वियो सिपाहियुनि खे जी मुंहिंजी टोपी ॻोल्हियो वारो कढ जंग हले पई तीर तलवारूं नेज़ा भाला वसनि पिया हे टोपी वेठो माण्हुनि खे हैरत लॻी सिपाही लश्करी परेशान थी विया त हज़रत ख़ालिद खे छा थियो आहे टोपी जे लाइ परेशान आहे वारो कयो मुंहिंजी टोपी ॻोल्हियो जल्दी कयो मुंहिंजी टोपी ॻोल्ही आख़िर खोले हथ कयो जंग हलंदे जो धूड़ धक्का मिट्टी उनमें जो किरी पई बोले हथ कई उनखे खणी चुन्नी मथे ते पातई शुक्र अल्हम्दुलिल्लाह जंग फतह थी सुभान अल्लाह जॾहिं जंग फतह थी माण्हुनि जो ॻाल्हि छा आहे टोपी में राज़ कहिड़ो जॾहिं सोणे नबी सवारत कराई पोइ हिकिड़ो बार मोहम्मद मीर जो मूंखे लजपाल नबी जो बार मुंह पंजे में टोपी में अंदर सिमराई छॾियो इहा टोपी पाए जिते वेंदो आया फतह ही फतह कामयाबी कामयाबी ज़ौफ़ ही ज़ौफ़ ही मुखालिफ जी फतह न आहे मोहम्मद मीर जी अरबगान सोखड़ी मुस्तफा करीम जी मुंहिंजी टोपी में आहे हे उनजी तासीर बचा जेको वली आहे न जंहिं वटि 5 माण्हू बि सुधरिया 5 माण्हू नेक थिया साले थिया इहो वली आहे कुझु त इन वटि आहे न अंदर में जो ख़ल्क़ इन वटि अचे थी हाणे आलिम पिया खुटा आहिनि मदरसन में दिस्तार बंदियूं थियूं में माशाअल्लाह पाकिस्तान में तो यार बिछाई थी मदरसन जो हर शहर में मदरसा हर मदरसे में जा 5 8 50 100 वॾा वॾा जेके मदरसा आहिनि उन्हनि मज़ा सवन जे तादाद में पगूं मथी था निकिरनि आलिम आबिद खोड़ पर ख़ल्क़ हर कंहिंजे पुठियों नथी लॻी अॼुकल्ह असां वारे मौलवियुनि खे पीर थियण जो वॾो शौक़ु थी वियो सही थो ॿुधायां अॻे पाण खे मौलवी मौलाना वरी अल्लामा वरी मुफ्ती हाणे मुफ्ती सां गॾु पीर थियनि
मां चाहतो हड़ई मौलवी पीर थे अल्लाह करे हड़ई आलिम पीर थे पर मिठा पीरी इए न थींदी है लिखण सा खिताब देण सा या मानू पंजा मुकरर करे बा मुझी नात पढ़ो मनकबत पढ़ो मुझी वाखाण कयो मानन ते रोब विचण देला साईं सैयद पोतर मानू ओ उल्टियो थी काम काम जो बया कोन मानू पुछा लगंदई ही अंदर में अर मकाम मोहम्मद सीने में कल्ब में बातिन में हिकड़ी अमानत इंदी आ जेका उहा अमानत सिंध जी न हुंदी पंजाब जी न हुंदी उहा अमानत मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिंमहिल कलंदर लाल शहबाज खे हीअं मस्ती थी न मस्ती जेॾीमहिल इश्क वारी मस्ती थियसि पोइ रक्स पोइ माण्हुनि चयो उस्मान मरवंती छा थियो आहे उनजो जवाब ॾिनो अथई मराखल के हमी को गदा चंदी चिमेर दिलदारे इसरारे असां इसरार मीरक ज़मज़म दिलदारे इसरारे दिलदारे इसरारे असां इसरार मीरक जदों मां ईअं नथो रक्स कयां अंदर में हिकिड़ी शइ कलंदर तो गुरु मुझे अंदर में हिकिड़ी शइ मां मजबूर जेको कयां थो उहा शइ पुट ही जेके अल्लाह जा वली थियनि था न उन्हनि खे मुस्तफ़ा वटो अमानत मिलंदी आहे और मकान मिलंदो आहे सुखड़ी मिलंदी पोइ उनजा सादड़ा सादड़ा लफ़्ज़ फैज़ ॾींदा हिकिड़े बुज़ुर्ग खे हिकिड़ो मौलवी साहब आहे साईं कमु नथो थिए को वज़ीफ़ो ॾसियो बुज़ुर्ग फरमाया बा तूं वञी पढ़ या गफूर ऐं मौलवी माण्हू साईं त अण पढ़ियो उम्मी उन वञी पढ़ियो या गफूर कमु कोन थियो खुटी आहे साईं मूं वारो कमु कोन थियो वज़ीफ़ो 40 ॾींहं पढ़ियो कमु न थियो अब कीअं पढ़ी चइसि मूं पढ़ियो या गफूर अब मूं कीअं ॾसियो मां चइसि तव्हां जो या गफूर अब कमु तॾहिं पुट जेको कामिल हूंदो आहे न जेको अमानत वारो जंहिं वटि अमानत अंदर मिलंदी आहे सादा सूदा लफ़्ज़ कढे उन्हनि में फैज़ मिलंदो जीअं चवंदो आहे उनके लफ्ज़नि में बरकत हूंदी सुभान अल्लाह माई ऐसे पुटड़ो गुम थियो दम बोले बोले तलाश करे बीठा आहियूं साल थी विया बच्चो हथ नथो अमा नालो छा आहे पुटनि जो जैसे नालो त सावण अरे छोकरा पन्नो त खणी दे पन्नो खणी उनके लिखी कंधी का सवारिया इछो सावण आयो पन्नी पन्नो नहीं माए खड़ी माई वने तो घर सावण अभी बैठी कंधी का सवारिया इछो सावण आयो मोटी है साईं ए ता चिट्ठी पोल लिखी मुझे सावण अगे अची वे कि हाँ बाबा मुझे चिट्ठी का अगे आयो कि हाँ भी चिट्ठी का अगे अची वे ये चिट्ठी दी चिट्ठी वठी फाड़ी माई घर वने न सावण न घुसिया अल्लाह रोंदी आई पिटी अभी साईं मुझे सावण कोने अब हाणे वनी सावण के गोल असा जे चिट्ठी का अगे आयो न हाणे बोल दा मिठा जंहिंखे अल्लाह नवाज़ींदो आहे न जंहिंमें अमानत ईंदी आहे न
फकीर हिकिड़ो अलाह लोग अमानत वारो मींहुं वसे पियो गॾण ते सवार हुजे सियारे जी मौसम हुजे राति पइजी वई हाणे ठिकाणो न ओताक न घर गॾ पुसे पियो पाण बि ॾके पियो हिकिड़ो दर खड़काई ॿियो खड़काई टियों खड़काई के न खुलियुसि अगर हिकिड़ो कुंभार हुजे उनजो दर खड़काई कुंभार निकितो पंहिंजी आदि खे ॾिसण जरा मींहुं वसे पियो न कुंभार खे फिक्र हो त मतिलबु पाणी अंदरि पियो त ठिकर करी वेंदा मिटीअ जा घरड़ा मिटीअ जा ताव सो ॿार जो निकितो त फकीर लिखी पियो फकीर हेॾिया वठी वियुसि घर ॾे उनजो गॾो पंहिंजे गॾनि सां ॿधई उनखे गाह चारो ॾिनई पंहिंजा कपिड़ा सुकल ॾिनई फकीर खे ऐं मुंहिंजा फकीर जी ख़िदमत चाकरी कई पर सुम्हे कोन कुंभार खे निंड न पई छा ॻाल्हि आहे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी घरवारी खे न ॼमंदा सुम्हियो सो हाणे जेसीं को ॿार ॼमे मींहुं वसे थो पियो आई ताई डॉक्टराणी ॼम घर आहे कोन मां परेशान बि थो आहियां चे पन्नो त खणी आ पन्नो खणी आ उन ते लिखी त मरा जा शुद्ध खरमरा नीज जा शुद्ध ज़मे तहकान ज़ायद या ज़ायद ये मुखे जाय मिली मुआरे गॾ खे जाय मिली हाणे हिन पंहिंजो कुंभर जी ज़ाल वियाहिजे त जा न वियाहिजे त मुंहिंजो मुखे जो मिलियो मुझे के मिलियो कुंभर जी माई वियाहिजे त जा न वियाहिजे त मुंहिंजो बेड़ो चिट्ठी ॾिनई चे हे खणी वञ ज़ाल खे कची में वधी ओॾी महिल जो ओॾी महिल ॿार हुजां पुटु खिलंदो आहे साईं तव्हांखे गाई त कमु कयो बग़ैर ताई त ॿार रोची हाणे इहे लफ़्ज़ अथव उहो बि त बचे थी लिखी वठी के औरत के अॼु ताईं लफ़्ज़नि में असर आहे छो त उन फकीर जा कलम जा निकितल लफ़्ज़ आहिनि मरा जा शुद्ध खरम जा नीज़ जा शुद्ध ज़मे तहकान ज़ायद या ज़ायद लिखी ऐं ॼम वारी माई जे गिचीअ में ॿुधो त आराम सां मायूं त कासायूं डॉक्टराणियूं वेठियूं कोन ऑपरेशन थींदो चङी भली माई खे चीरूं फाड़ियूं वेठियूं आहिनि त ऑपरेशन खां सवाइ ॿार न थींदो इहो पनड़ो लिखी पारायो ज़ला खां आसानी अल्लाह वारे जे लफ़्ज़नि जा कमाल अॼु बि काइम कंदा आहिनि कश्मीर जे पासे ॾे वियुसि जो दरिया पाईंदो थो अचे दरिया असांजो शहर जे वेझो अची वियो आहे हाणे जो तो शहर असांजो ग़रक़ थिए साईं का महिरबानी करे मूंखे कसीदे गौसिया जी इजाज़त आहे बर्दाश्त शरीफ़ जा कसीदे गौसिया जो हिकिड़ो शेर आहे मुंहिंजे पीर पीराने पीर जो शेर आहे फलो अलकैत सिर्री फी बिहारिन लसार कुल होरन फिस्सवानी मुझे नजर में वो राज़ पीरन जो पीर तो फरमा जे मां पंहिंजो राज़ दरिया जे मथां फिटो कयां त दरिया मिट्टी धूड़ थी उॾामे ये दस्तगीर जो शेर मुझे याद हुयो मूं कागज़ ते लिखी ऐं उन माण्हुनि खे ॾिनो मुंहिंजो ये कयो कानो खणो उनखे चीरे उनजे मथां हे कागज़ मुंहिंजे पीर दस्तगीर जो शेर बगदाद वारे जो शेर मुझे यो कानो खणी ओ जादू सीर दरिया जी पाईंदो तो जहिड़ो उते आमो साम्हूं लॻाए छॾियो हर मकान दस्तगीर बे चौथे ॾींहं ते फ़कीरनि फोन कई दरिया रस्तो ई मटाए छा हाणे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाइण मज़ा
मुझो मकसद तव्हांखे ॿुधायां त विलायत जंहिंखे मिलंदी आहे न उनजे अंतर में हिकिड़ो राज़ ईंदो आहे जेको मदीने वारे साईं पोइ जेकॾहिं तव्हां कंहिं वलीअ जी था इज़त कयो असल में उन राज़ जी था इज़त कयो जेको उनजे अंदर में मुहम्मदी राज़ अगर तव्हांखे वलीअ के बुज़ुर्ग सां नफ़रत कुदूरत गिला ग़ीबत दुश्मनी असल में तव्हांजी उन वलीअ सां नाहे तव्हांजी उन राज़ सां दुश्मनी आहे जेको उनजे सीने में मुहम्मद मीर रखे छा तव्हां उम्मती खे हक़ पहुचे थो त मुहम्मदी राज़ जी तव्हीं मुखालफ़त कयो तव्हां ताईं मुंहिंजी ॻाल्हि पहुती आहे न पहुती आहे तव्हां जंहिंसां बेअत कई आहे मुरीद आहियो ठीकु आहे तव्हांजो मुर्शिद आहे उन सां तव्हांजी मोहबत आहे अक़ीदत आहे पर इन जो मक़सदु इहो त न आहे त तव्हां ॿियनि वलीअनि जी गिला कयो ॿियनि खे घटि वधि ॻाल्हायो जंहिं ॿिए वलीअ खे घटि वधि ॻाल्हायो उन ॼण पंहिंजे मुर्शिद जी बेअदबी मुझो सोच मुझो फिक्र मुझो ख्याल इहो आहे मां हर वलीअ सां ईअं मोहबत रखंदो आहियां जे पंहिंजे मुर्शिद जंहिं वलीअ जी दरगाह ते वेंदो आहियां पोइ ग़ज़ल मौलूद शेर ठाहियूं वेंदो ऐं उते मूं कॾहिं बि कंहिं ॿी दरगाह ते पंहिंजे पीर जी पंहिंजे मुर्शिद पंहिंजे सिलसिले जी ॻाल्हि न कंदो आहियां माण्हुनि खे उन बुज़ुर्ग ॾे मुतवजे कंदो आहियां त ही वली हिन सां छो त मुंहिंजो मक़सदु कंहिंखे मुरीद करणु न आहे कंहिंखे पाण ॾे मुतवजे करणु न आहे मुंहिंजो मक़सदु आहे त मदीने वारा उम्मती सुधरनि नेक बणजनि साले पोइ जंहिंखे जिते कयो जंहिंजो जिते हिस्सो उनखे उतां फैज़ मिलंदो तवज्जो चाहींदुसि जेकॾहिं दरगाह पीर जो हज़रत पीर साईं सरदार रोज़े घणी रहमत मां उन्हनि सां ईअं मोहबत रखंदो आहियां जीअं पंहिंजे मुर्शिद सां मोहबत ऐं जमायत आलिया सिकंदरिया सां बि ईअं मोहबत रखंदो आहियां जीअं मां पंहिंजे दोस्तनि सां मोहबत छो त मुंहिंजी उन बुज़ुर्ग उन अल्लाह जे वलीअ सां मोहबत ऐं हज़रत पीर साईं रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह जी मूंसां नाले सां मोहबत हालांकि सदियों अॻ में गुज़रिया आहिनि ऐं मां अल्लाह जी इज़त जो कसम थो खणी चवां त हज़रत पीर साईं रोज़े घणी मूंखे भाकुर पातो ऐं मूंखे फरमायो त करमुला बच्चा तुंहिंजा किताब असांखे ॾाढा वणनि हर सिकंदरी सां मां मोहबत रखंदो आहियां ऐं उहे सिकंदरी जेके मूंखे गारियूं था ॾियनि हू बुज़ुर्ग गुज़ारे वियो आहे उन जूं पूरियूं तकरीरूं अॼु ताईं बि यूट्यूब ते रखे उन जा पैरोकार हलाइनि था मूंखे ॿुधाईंदा आहिनि सही तव्हांजे बारे में करमुला जो ऑपरेशन मुंहिंजो उहो उन्हनि जो वाड़ो आहे ही असांजो वाड़ो आहे असां हर वलीअ सां मोहबत मुफ्ती साहब मरहूम अल्लाह उनजी क़ब्र खे रोशन करे तकरीर में चीत करबला जी ज़ाल भॼी वई कंप्यूटर खणी वई ऐं उहा मुंहिंजी ज़ाल मुझे घर में रही 15 साल का वफ़ात कई उन्हें मां मूंखे पुट आहिनि न्याणियूं आहिनि अब्दुल कादिर मुंहिंजो बच्चो आहे एॾो आलिम एॾो मुफ्ती एॾो कूड़ स्टेज ते बि हली मूंखे ॿुधायूं तकरीर मूं ॿुधी मुंहिंजे लाइ एॾी वॾी ग़लति ॻाल्हि हिकिड़ो आलिम थी करे मुंहिंजे लाइ अहिड़ा लफ़्ज़
लाई मुझे वालिद गिरामी देना एड़ा लफ्ज लाई मु अज तई उन के वरंदी दिनी आ न जवाब दिनो आ उन पुत्र उन जो अज तई मुझे ना खुदा जाने छा छा गलान फेसबुक कोन तुरसा तमा जे के कमेंट लियो था मां कोन तुरसा ज़मीर असामत बाहे इल्म असामत बाहे कलम असामत बाहे पर तमा के लगी सदाई असांजी नजर वेज़र नहीं जेको कूड़ हणे उन जे मथा अल्लाह जी लानत मुखे हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि फरमाया पुत्र करमुल्लाह तुंहिंजा किताब असांखे सॼा वण फरमाया मूंखे तुंहिंजा 6 किताब मूंखे ॾिजांइ हजरत पीर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि जो वालिद गिरामी हजरत पट धनी बादशाह नहीं बदन ऐं सफेद सुहारी उहे ही चादर विचो लेटिया पिया आहिनि जेॾी महिल हज़रत पीर साईं रोज़े धनी ही आज गुफ़्तगू था कनि पिया त साईं उथी वेठा आहिनि त मां पुछां थो कि भला ही साईं केरु आहिनि पाण फरमाईंदा ही मुंहिंजो वालिद मुंहिंजी पट धनी बादशाह चए हा उहे पट धनी मुंहिंजे उन्हनि जी मज़ार त ॿिए पासे आहे तव्हांजी मज़ार त पीर ॻोठ में आहे फरमाईंदा असां पीउ पुट हिक ॿिए मिलण जुलण जे लाइ मिठा अदा जंहिंखे अल्लाह नवाज़ींदो आहे उन सां मोहबत रखणु हक़ आहे तव्हां ईअं न चओ ही कादरी आहे ही चिश्ती आहे ही सोरवर्दी आहे न जेको वली आहे उन सां प्यार मोहबत रखणी लॻी जेकॾहिं हज़रत क़िबला सजण का को बढ़ा दिया उन्हनि जे सीने में अरमखाने मुहम्मदी जेकॾहिं सरदार मशहूरी वारो साईं या दरबार अरमखाने मुहम्मदी अरमखाने मुस्तफा पुट जेकॾहिं दरगाह बाकरानी शरीफ आहे जेकॾहिं दरगाह लवारी शरीफ आहे दरबार आलिया कंबर शरीफ हजरत साईं क़िबला साईं सैयद गुलाम हुसैन शाह कंबर शरीफ उन सां ईअं मां वालिहाना मोहब्बत रखंदो आहियां मां पंहिंजी दरगाह ते वेठो आहियां ॿिए कंहिंसां ॻाल्हि नथो कयां मां पंहिंजे पंचम जे साम्हूं इज़हार थो कयां त मूंखे जिए मुझे मुर्शिद महबूब इलाही सां प्यार आहे कंबर वारे साईं सां प्यार आहे अल्लाह वारे सजण साईं सां मूंखे प्यार आहे मशहूरी वारे साईं सां मूंखे प्यार आहे मूंखे हर वली सां प्यार आहे ऐं मां पंहिंजे मुरीद खे बि ताकीद थो कयां त कंहिं बि वलीअ सां दुश्मनी न रखो बुग़्ज़ न रखो इनाद न रखो हर कंहिं सां मोहब्बत हुजे ताल्लुक़ दिल जो हुजे छो इन्हनि जे अंदर में अरमगाने मुस्तफा मूंखे दावत इस्लामी वारनि सां मूंखे जेके बि सलासिले औलिया जेकी बि बुज़ुर्ग आहे नाला खणंदुसि त सॼी राति लगी वेंदी छो त सॼी सिंध भरी पई आहे पूरी सिंध उलमा जा सिलसिला आहिनि जमीयत उलमाए सिकंदरी आहे जमीयत उलमाए ताहिरी आहे जमीयत उलमाए नईमी आहे नईमी उलमा जेके उन्हनि सां मां वालिहाना मोहब्बत रखंदो आहियां मुझे बारे में अगर को घट वध ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर पवंदी आहे नफ़्स आहे पर मां वरंदी न ॾींदो आहियां न वरी कावड़ कंदो आहियां न वरी कंहिंसां बुग़्ज़ हसद कंदो आहियां मां चवंदो अल्लाह उन्हनि खे ख़ुशि रखे उहे पंहिंजे हाल में कंहिंजे गिला करण सां कंहिंजे बदगोई करण सां को घटियो त कोन्हे न
चिराग राह की इज्जत पर फरोजत कसे को तुफ ज़नत शश बसोस तर्जुमो कोन कनु ज़ालिम समझी नींदा के साहब अल्लाह जो शुक्र आ मुखे मां पंहिंजी दिल में ॾिसंदो आहियां न कंहिंसां मूंखे बुग़्ज़ कोन्हे मूंखे कंहिंसां हसद कोन्हे मां हर अल्लाह वारे सां ईअं सम्झंदो आहियां त हिन ते मदीने वारे जी अमानत हिन में पोइ अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे चवंदी को आलिम ॾिसो आलिम आलिम जी इज़त आलिम जी हाँ जेको बदअक़ीदा आहिनि बदमज़हब आहिनि उन्हनि खे त असां आलिम सम्झूं ई कोन था सम्झो था न उन्हनि खे असां आलिम सम्झूं ई कोन था जेके आलिम रब्बानी आहिनि हर आलिम सां प्यार रखो छो त उन जे अंदर में मुस्तफा जे इल्म जी सुखड़ी आहे हर हाफ़िज़ सां क़ुरान जो हाफ़िज़ आहे उन सां मोहब्बत रखो छो त उन जे सीने में मोहम्मद मीर जी सुखड़ी क़ुरान जो रखियो यो अरमकाने मुस्तफा आहे हर हाफ़िज़ तव्हांजे ॻोठ में हाफ़िज़ आहे उन जी इज़त कयो पघार सुठी मौलवी साहब आहे न तव्हांजे मस्जिद जो पेश मामा मदरसे में पढ़ाए थो पघार सुठी ॾींदा कयो हाणे 5000 मौलवी सो बि रड़ाए मस ॾींदसि न सुठा नोट जेके पंहिंजो सफ़ा कड़कड़ा नोट हुजनि उहे मौलवी साहब खे हाफ़िज़ खे पघार सुठा नोट पर ॾिसो न उनजो रंग तव्हांखे अलाह ताला बरकत कहिड़ी हुजे खुटंदो न आलिमनि जी इज़त कयो घट में घटि हिन दौर में 20-25 हज़ार हुजे साईं 20-25 हज़ार हुजे ऐं वधीक ॾियो समाशा सो पंहिंजे आस पास में ॾिसो जेकॾहिं को आलिम नज़र अचे सम्झो त इन में इल्म मोहम्मद मीर जो आहे 7 साल 8 साल मदरसनि में जो रहियो ॾुख काटे सफ़र करे वतन अबाणा छॾे वीचारो मदरसे में धिका धापा खाधई छिड़बूं खाधी उस्ताद जूं लठियूं सठियूं इहो जेको पिरायो अथई का शइ खणी मोटियो आहे छा खणी आयो आहे अरमगाने मुस्तफा जो आलिम के सीने में मुस्तफा की सुखड़ी खणी आयो आहे इहो हाफ़िज़ मुस्तफा जी सुखड़ी खणी आयो आहे को ज़ाकिरा फ़क़ीर के सुहारी ॾिसो के पटको ॾिसो हज़रत अदीब साईं कुरैशी रहमतुल्लाह अलैह जलंधर जे शहर में विया हिकिड़ो माण्हू जो तस्बीह तो खपाए द्वाज़दाना माना बारियाने में हिकिड़ी हज़रत कुरैशी साहब ने तस्बीह वरिती फ़क़ीरनि चयो त साईं तस्बीह तव्हां वटि आहे फरमायो त इहा फारसी पियो ॻाल्हाए शेख सासी ऐं शीराज़ी जी ॿोली पियो ॻाल्हाए वलीअ जी ॿोली उनजी ज़बान मां निकिती ॾाढी वणी तस्बीह जी ज़रूरत न हुई पर निस्बत ॿोली फारसी जे करे तस्बीह अल्लाह वारा निस्बतुनि जो रंग सुञाणे अॻिते विया हिकिड़ो माण्हू बेह पियो खपाए या चाटी हुजे उन में बेह पियो खपाए ॾाढी वॾी हुजे साईं जन बाज़ारी शइ कुरैशी साहब सो न खाईंदा निमाज़ी माण्हू रस्ते पचाए उहो खाईंदा पर उन को बेह वरितो बेह वरितो खाधो फ़क़ीरनि खे खाराई साईं बेह तव्हां वरिता हिन खां फरमाईंदा भाउ सुहारी वॾी हुयसि मुस्तफा जी सुन्नत रखियल हुयसि मुंहिंजो इन खां ख़रीदारी कयां ॾाढी वारो आहे मुस्तफा जी सुखड़ी हुयसि
मकान मुस्तफा उते या सुखड़िया न क्या मदीने वाले साईं दी सुखड़िया कीदा भायो ओ ये जेके मदीने वाले साईं जो सुखड़ियूं असां ताईं पहुतियूं हर वली सां मोहब्बत रखंदो हर अल्लाह वारे सां रिस्पत रखंदो हाँ पंहिंजे मुर्शिद सां वधीक मोहब्बत वधीक निस्बत पंहिंजे मुर्शिद सां पर हिकिड़ी ॻाल्हि चवां थो जेका तव्हांखे याम ते लिखण जी आहे पहिरीं मूंखे ध्यानु कयो त पोइ मां चवां थो ध्यानु मूंखे आहे ॾिसो पंहिंजे मुर्शिद जी हर को तारीफ़ कंदो आहे ऐं करणु खपे पंहिंजे मुर्शिद सां हर को मोहब्बत रखंदो आहे ऐं मोहब्बत रखणु खपे हक़ आहे भली मोहब्बत रखो जेतिरी वणे ओतिरी मोहब्बत रखो पर इन मोहब्बत में ॿिए के वलीअ जी तनक़ीस शान घटाइणु ॿिए के वलीअ खे घटिया करणु उन जो शान घटाइणु इन जी मां तव्हांखे कतई इजाज़त न ॾींदुमि आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत हज़रत शाह अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो नात ख़ान नात पियो पढ़े छा पियो करे नात पियो पढ़े नात पढ़ंदे पियो चए शान यूसुफ की घटी तो तेरे दर से घटी माना यूसुफ सुहिणो हसीन जमील हुयो पर जॾहिं महबूब तूं आहीं त यूसुफ जी ॻाल्हि घटि थी वई तुंहिंजो शान मथे थी वियो हाणे हू हक़ीक़त में हुज़ूर जी तारीफ़ पियो करे आला हज़रत जो हुनजी शेर ॿुधे फरमाइनि ईअं न चए ईअं न चए चईं कीअं चवां आला हज़रत फरमायो हीअं चओ शान यूसुफ सी फड़ी त तेरे दर से पड़ी यूसुफ जो शान वधियो त हुज़ूर तुंहिंजे दर खां हुन नबीअ जे शान जी घटिताई बि न थी हुज़ूर जो शान बि वधीक बयान थी हाणे तव्हां ईअं चओ अदा मुंहिंजो मुर्शिद हेॾो कामिल हेॾो फैज़ ॿियनि वटि हूंदे त ॿियनि वटि कुझु ई कोन्हे इहे अॾूं अथव मोकूं अथव मुंहिंजे मुर्शिद वटि दरिया अथव हाणे इहा फज़ीलत आहे हू जेको ॾियो आहे उनखे पंहिंजो पीर प्यारो कोन्हे हर कंहिंखे पंहिंजो पीर प्यारो आहे तोखे तुंहिंजो पीर प्यारो आहे त हुनखे पीर कहिड़ो छा हुनजी दिलि खे ॾुख न थींदो तव्हां सम्झी हले न सम्झी बाबा साईं जन ताज़ो मिसाल कयो क़िबला मुर्शिद करीमन ताज़ो वफ़ात कई हिकिड़े बुज़ुर्ग जो ख़लीफ़ो आयो मूं वटि राति रहियो पोइ मूंखे चई त साईं मां तव्हांजी ख़िदमत में आयो आहियां तव्हांजा बुज़ुर्ग मुर्शिद तव्हांजा वॾा अल्लाह जा कामिल हुआ बुज़ुर्ग हुया ऐं पंहिंजो हाणे उहे विया हलिया हीअ एॾी वॾी जमायत आहे वॾो ॿार आहे सो तव्हांखे मां अर्ज़ु थो कयां मुंहिंजे मुर्शिदनि वटि हलो मुंहिंजा मुर्शिद नालो खईं उन्हनि जो उन्हनि बुज़ुर्गनि वटि हलो उहे फैज़ आहे साईं फलाणी दरगाह कुझु ई कोन्हे फलाणी दरगाह में कुझु कोन्हे उन्हनि में हे फलाणो बुज़ुर्ग ईअं फलाणो ईअं 8-10 बुज़ुर्गनि जी लिस्ट खणंदो वियो गिला कंदो वियो मुंहिंजो मुर्शिद हेॾो कामिल तव्हां हलो उते फैज़ जा दरिया मुरीद थी वञे मूंखे बि चवे त मुंहिंजे मुर्शिद वारी मुरीद थी मूं वेठे ॿुधो पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कई मूंखे माना पियो हिर्स ॾियारे त मुंहिंजे मुर्शिद में हलो जेॾी महिल हिन कलाक ॾेढ तकरीर करे दंग कई मूं चयोमांसि तव्हां साईं ख़लीफ़ा साहिब तव्हांजो मूं वटि आया आहियो तव्हां पाण आया आहियो या मुर्शिद तव्हांखे मोकिलियो आहे साईं कोन मोकिलियो मां पाण आयो आहियां ठीकु आहे जो तव्हांखे घणो वक़्तु थियो आहे पंहिंजे मुर्शिदनि वटि
चीजें मां पंहिंजे मुर्शिदनि वटि मूंखे 30 साल थिया साईं जी सोबत में बि 30 साल जो सबक तव्हांजो कहिड़ो आहे नक्शबंदी सिलसिले में चीजें मुराक़बो अहदियत जो कंदो मुझे ॻाल्हि ॿुधो मुराक़बो अहदियत असांजे सिलसिले में 11 सबक 11 सबक तोखे 30 साल थिया आहिनि 11 सबक तोखे मुर्शिद तय करायो आहे ऐं तोखे फैज़ इहो ॾिनो अथई जो मुंहिंजे साम्हूं तो 15 बुज़ुर्गनि जी गिला कई मुझो अलगीबत अशद मिन ज़िना गिला करणु ज़िना का बुरो फेल मुझो तो अल्लाह वारन जी जंहिं वटि लखे माण्हू मुरीद आहिनि लखे माण्हू उन्हनि जे दर ते वञनि था तूं उन्हनि जी गिला मुंहिंजे साम्हूं वेही कई आहे मुझो तुंहिंजे पीर तोखे इहो फैज़ सेखारियो आहे त वलियनि जी वञी गिला मूंखे वठी हलंदे तो वारे पीर वटि इहो फैज़ वठी ॾींदे न जेको तोखे ॾिनो मूंखे बि इहो फैज़ वठी ॾींदे न जेको तोखे ॾिनो मुंहिंजो तूं 30 साल रहियो ये पीर वटि तोखे फैज़ इहो मिलियो आहे जो सबक 11 बि तय कोन थियो आहे तुंहिंजी दिलि बि कोन थी ज़िक्र में हले कल्ब भी तुझो जारी कोन थियो अञा अल्लाह जो ज़िक्र जे कल्ब जारी थी हां त तू अल्लाह वारनि जी गिला न कर तू पढ़ाए ठके खे रसो विझी ऐं चोरनि वांगुरु न केली हां मुझो परावा ढका उन्हनि खे रसो विझी चोर काए वेंदा आहिनि साध कोन खाईंदा आहिनि मुझो तू मुझे तटे ते अची ऐं मूंखे गिचीअ में रसो विझी ऐं वठी थो वञी पंहिंजे पीर वटि तुंहिंजे पीर जेको तोखे फैज़ ॾिनो आहे इहो मूंखे बि इहो वठी ॾिजे न मुझो तूं विलायत सुगरा कुबरा जी ॻाल्हि कयो करी तूं मूं वटि हिकिड़ो ॾींहुं रह पहिरीं मां तोखे इंसान बणाया पोइ वरी विलायत इंसानियत से कोई इंसान 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 जाके जरूर फिर इंसानियत से को पो तू वरी विलायत जूं आई फैज़ जूं आई नदियूं निकाली बेटा तव्हां कंहिं बि वलीअ जे शान में बेदबी करण गुस्ताखी करण बिल्कुल जायज़ न बिल्कुल ठीक ना है जे वट चार मानू सुधरिया है ना यो अल्लाह जो वली है जे मन आदाली वलियन फकत आज़मतहु बिल हर्ब हदीस कुदसिया जेको अल्लाह वारे सा दुश्मनी रखंदो है ना वो जंग जो पूरे सा ऐलान जैसा अल्लाह जंग करे सो खटंदो या हाराईंदो जवाब दियो पंहिंजे पीर जी भली तारीफ़ कयो पर खबरदार खबरदार कंहिं बि अल्लाह वारे जी गिला न कंदो कंहिं बि अल्लाह वारे जो शान न घटाईंदो छो जो बि वली आहे इहो इरमगाने मुस्तफा मदीने वाले साईं जी सूखड़ी पहिरीं सूखड़ी आहे क़ुरान ॿी सूखड़ी आहे नबी सोने जा टी सूखड़ी आहे ऐं चौथी सूखड़ी आहे अल्लाह जा वली बस 4 अहिड़ा ई बाक़ी हाणे किताब लिखां थो पियो इंशाअल्लाह अल्लाह कंदो जल्दी अची वेंदो तव्हां वटि उनमें 100 सूखड़ियूं पढ़ंदा इंशाअल्लाह ताला तव्हांखे सॼी ज़िंदगी फ़ाइदो मिलंदो अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजी धरती खे मंज़ूर फरमाए रब शल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजी अमड़ जी जल वॾी अम्मा जी वफ़ात जो ही महीनो आहे ऐं नंढी अम्मा खे 40 ॾींहं खां कुझु ॾींहं मथे थिया आहिनि तव्हां सभई कुल शरीफ़ पढ़ंदव मुंहिंजे अमड़ियुनि जे लाइ
मुझे किबला खुशदन करीब बन जेना ईसा ने सवाब जो दुआ करूं आका कायनात की बारगाह कबूल मंजूर हुजूर के अहले बैत सहाबा किराम मुहाजिरीन जमी औलिया किराम जमी तुझे वली खुसूसन मुझे मुर्शिद बातली वारिस मुझे मिठे पीर रहमतपुर शरीफ वाले जमी औलिया सुलहा मुझे अमर की रूह उनका दर्जात बुलंद मौला इन मजलिस में जेकी खाना जंजाब वालिदैन वफात करे अजीज करीब फौत थी विया उन सभिनी के रूहन के जो सवाब ए मुझा मौला असा के अरमगाने मुस्तफा जे कत्ल करण दी तौफीक हुजूर जे सुखड़ियन सा मोहब्बत रखण दी तौफीक बेअदबिन का बचा या मौला असा जे हालत रहम करम कर मालिक असा जे हालत रहम करम कर मुझा मौला अपने हबीब की सदके असा से राजी इन सारी जमात पे करम कर कर्ज़दारन जा कर्ज़ला बीमारन के शिफा दे दर्द कंदन जा दर्द दूर साइदन जा सवाल पूरा कर मुश्किल दर्द की मुश्किलात में मौला पंजे हबीब के सदके असांजा हथड़ा खाली न हो सभिनी के मदीना आलिया की हाज़री ए मुझा मौला जिनकी तबीयत नासाज़ उनके शिफाए कामला आजा जेकी फौत थी विया उनके कब्र में नूर ऐं सुरूर या मौला पंहिंजे हबीब जी सदके राज़ी इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन बिरहमतिक अल्लाह